पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाउरनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तो अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंजाबी जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त धमाकेदार थियण वारा आहिनि। छो त हाणे पंजाबी ड्रामो उन मोड़ ते अची चुको आहे जंहिं में हक़ इंसाफ़ थींदो। रुंडे वारनि जेका कूड़ हयां जेको कमु कयूं जेका खून कयूं गंद कयूं हाणे उन्हनि जो पूरो टाइम अची चुको आहे। भले साईं हिते कहिड़ो इंसान बि कूड़ न हणी सघंदो आहे। हाणे भले साईं खे बचण जे लाइ रुंडो को न को ट्रिक खेॾंदो को न को तरीक़ो खेॾंदो जीअं मां भले साईं खां बचां। या त भलो साईं कूड़ो खणी वेंदो हीउ रुंडो या त नई ट्रिक खेॾंदो। यानी हाणे जाॾो काॾो हिन जे लाइ मुसीबतूं शुरू थी वियूं आहिनि। हाणे जाबर बि चुप लॻी थियो पियो आहे इन जे करे त भले साईं जी ॻाल्हि विच में अची वई आहे। बाबा जेको खीरु खंडु हूंदो क्लियर थींदो। अहिड़े हिसाब सां सभिनी जे लाइ हाणे मुसीबत बढ़जी वई आहे जेका इन में गुनाहगार आहिनि ऐं होॾां चाकर ख़ान इंसाफ़ करे रहंदो ईअं कोन छॾींदो। उनखे ख़बर आहे भले साईं ते अगरि कासिम कूड़ो कासिम ते खून अचे थो त इनखे लटकाईंदासीं। जे रुंडे वारा खूनी साबित थियनि था त उन्हनि खे लटकाईंदासीं। को ॿियो आहे त उनखे लटकाईंदासीं। हाणे सभिनी जे लाइ मुसीबत बणिजी चुकी आहे। वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी थिए दोस्तों अगरि अपडेट सुठी लॻे त शाहिद खोसो वर्क यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। अल्लाह हाफ़िज़।